एक ॿियो नतीजो हम असां शेयर कयूं। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो ही नतीजो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी खान पताफी 249 वोट खणी अॻिते आहे। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो नतीजो आहे, हम असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी खान पताफी 249 वोट खणी अॻिते आहे ऐं आज़ाद उम्मीदवार नादिर अकमल ग़ारी 68 वोट खणी सघियो आहे। हम असां शेयर कयूं पिया मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जा नतीजा जेके अची रहिया आहिनि। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो ही नतीजो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल बारी खान पताफी 249 वोट खणी अॻिते आहे। आज़ाद उम्मीदवार नादिर अकमल ग़ारी 68 वोट खणी सघियो आहे। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो ही नतीजो